आसी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरन में मजलिस ऐं आज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ आहे। 6 मरबल हराम ते मुख़्तलिफ़ शहरन मां मातमी जुलूस अॼु बरामद थी रहिया आहिनि। उन हवाले सां असां लाड़काणे मां धरती टीवी जो ब्यूरो चीफ मुनवरिन ऐं नवाब शाह मां असांखे जॉइन कयो आहे। धरती टीवी जे ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो। सभ खां पहिरीं असां लाड़काणे में 6 मरबल हराम जे हवाले सां मुनवरिन खां पुछंदासीं। जी मुनवर, लाड़काणे में करबला जे शहीदन के भेटा पेश करण जे हवाले सां अॼु मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि। इहो ॿुधायो त मातमी जुलूस किथां किथां निकिरी रहिया आहिनि, उन हवाले सां इंतज़ामिया सिक्योरिटी लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। जी मुनवर। हाँ जी, मोहरमुल हराम जे हवाले सां लाड़काणे में नंढनि वॾनि इमाम बारगाहुनि में जेके मातमी जुलूस आहिनि उहे बरामद थी रहिया आहिनि ऐं आज़ादारी जो सिलसिलो बि जेको आहे हिते जारी आहे। लाड़काणे जे मरकज़ी इमाम बारगाहुनि झाड़ल शाह इमाम बारगाह, खिची इमाम बारगाह ऐं मेयर शाह इमाम बारगाह में मजलिसनि जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी आहे। जेके ज़ाकिर आहिनि उहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में जेको आहे सो हिते मजलिसूं पढ़ी रहिया आहिनि। लाड़काणे में मोहरमुल हराम जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। 3300 पुलिस जा जेके जवान आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। 200 रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। वॉक थ्रू गेट्स लॻाया विया आहिनि ऐं जेके इमाम बारगाहुनि जे अंदरि जेके आज़ादार अचनि था उन्हनि खे तलाशी करण खां पोइ वॉक थ्रू गेट्स मां गुज़ारण खां पोइ उन्हनि खे जेको आहे अंदरि छॾियो वञे थो। त अहिड़े हवाले सां लाड़काणे में जेको आहे 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते मरकज़ी मातमी जुलूस बरामद थींदा आहिनि ऐं पहिरीं मुहर्रम खां जेको आहे ताज़िया ऐं अलम पाक सजाइण जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। मजलिसुनि जो ऐं आज़ादारी जो सिलसिलो बि जेको उहो जारी आहे। लाड़काणे जे जेके मुख़्तलिफ़ इमाम बारगाहूं आहिनि उते हिन वक़्तु बि जेके आहिनि जेके मातमी जुलूस आहिनि या आज़ादारी आहे उहा थी रही आहे।